नओं गुटका अनवर मेमर जी रिपोर्ट मुताबिक़ राधण ऐं थरड़ी मोहब्बत में लाड़काणे तालीमी बोर्ड जे चेयरमैन ख़ालिद हुसैन महर चयो आहे त हिन साल 9 ऐं 10 जमायती सालियाना इम्तिहाननि में 1,13,700 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणियूं शिरकत करे रहिया आहिनि। हुन अहिड़ो इज़हार राधण जे मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि जे दौरे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुजे त बोर्ड तरफ़ां इम्तिहानी अमल खे शफ़ाफ़ ऐं जदीद बनाइण लाइ अहम क़दम कया विया आहिनि, जिन तहत हिन साल पहिरियों भेरो ई मार्किंग सिस्टम मुतारिफ़ करायो वियो आहे। हुन ॿुधायो त फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जा पेपर ई मार्किंग ज़रिए कराया पिया वञनि, जेके ई मार्किंग ज़रिए चेक कया वेंदा, जेको जदीद दौर जी ज़रूरतुनि मुताबिक़ हिकु अहम अघ भराई आहे। चेयरमैन वधीक चयो त ई मार्किंग सिस्टम सां न रुॻो नतीजनि जी तयारी में तेज़ी ईंदी, पर शफ़ाफ़ियत पिणु यकीनी बणिबी, जंहिंसां शागिर्दनि खे संदनि महिनत जो सही सिलो मिलंदो। हुन इम्तिहानी मर्कज़नि ते इंतिज़ामनि जे इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त नक़ल जे रोकथाम लाइ सख़्त क़दम कया विया आहिनि ऐं अमलो पंहिंजी ज़िम्मेवारियूं अहसन नमूने निभाए रहियो आहे। हुन वालिदैन, उस्तादनि, शागिर्दनि ते ज़ोर ॾिनो त हू ईमानदारी सां इम्तिहान ॾियनि, तालीम जे मयार खे बहितर बनाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। आख़िर में हुन उमीद ज़ाहिर कई त मौजूदा इम्तिहानी निज़ाम सां तालीम जे शोबे में वधीक सुधारा ईंदा। साण सां गॾु PES फेज़ मल्हा पिणु गॾु हुयो।